अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर शामिल करना पिरालो खां। जी नाज़रीन, पिरालो में लॉकडाउन बाज़ार मुकम्मल तौर बंद। सिंध हुकूमत पारां ऐलानियल हफ़्ते में 2 ॾींहं जुमे ऐं आचर ते मुकम्मल लॉकडाउन ते अमल कराईंदे पिरालो शहर में अॼु आचर ते पुलिस पारां मुकम्मल दुकान बंद कराए छॾिया। SHO पिरालो पारां शहर अंदर मुख़्तलिफ़ चौकनि ते पुलिस बीहारे गश्त जारी करे छॾियो। SHO पिरालो लियाकत अली जूणे जो राब्तो करण ते ॿुधायो त किरियाना, खीर, सब्ज़ी ऐं मेडिकल स्टोरनि खां सवाइ ॿिया समूरा दुकान बंदि रहंदा। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पिरालो में लॉकडाउन मुकम्मल तौर बाज़ारूं बंदि। सिंध हुकूमत पारां ऐलानियल हफ़्ते में 2 ॾींहं जुमे ऐं आचर जे ॾींहं ते मुकम्मल लॉकडाउन ते अमल कराईंदे पिरालो पुलिस शहर में अॼु आचर ते पुलिस पारां मुकम्मल दुकान बंदि कराए छॾिया। SHO पिरालो पारां शहर अंदर मुख़्तलिफ़ चौकनि ते पुलिस बीहारे छॾी।